बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुझे घर जे अॻियां कैंप दी वञे 10 ॾींहं जेको मूंसां आज़ार थींदो ऐं कॾहिं बि हिते कैंप न लगी आहे। हीअ नई कैंप था खणी अचनि, नई कैंप था आणनि, ज़ोरीअ मूंसां विढ़नि था, ज़ोरीअ मूंखे मोतमार धमकियूं था ॾियनि। मां आला अमलदारनि खे इहा अपील थो कयां, मां एसएचओ साहब खे अपील थो कयां, या नई कैंप हटाई वञे, नई कैंप हटाई वञे। हे पाण पोइ चवंदा साईं सां मुल्हनि आज़ार कयो, फलाणे कयो, हीअं कयो, असांजी कैंप हटाए छॾियो। नई कैंप था आणनि, ज़ोरीअ था आणनि साईं। मां ग़रीब मिस्किन माण्हू आहियां, मां हिन वक़्तु प्रेस क्लब ते इन करे आयो आहियां त मुंहिंजी तव्हां ॿुधी वञे, ख़ुदा मुंहिंजी तव्हां ॿुधी वञे। जी साईं, मां एसओ साहब ॾे वियो हुउमि त एसओ साहब चयो त मां 10 मिंटनि खां पोइ मां ॾिसां थो, अचां थो ऐं मां हिनखे कैंप हटायां थो। मां चयोमांसि साईं उन्हनि जी कैंप लॻे ई नथी, कॾहिं लॻी ई न आहे साईं। हरू भरू ज़ोरीअ था आणनि, ज़ोरीअ माना विरसा विरसा था कनि। बासर माण्हू खां मुंहिंजे फ़ोनियूं कराई अथऊं, मूं वटि रिकॉर्डिंग मौजूदु आहे साईं उन्हनि जी, मुंहिंजी रिकॉर्डिंग मौजूदु आहे उन्हनि जी। मां ग़रीब मिस्किन बपड़ आहियां साईं, मां उन्हनि जे पुॼण लाइक़ु न आहियां साईं। जे पुॼण लाइक़ु हुजां त मां एसएचओ साहब खे तव्हां न ॼायां, मां न प्रेस क्लब ते अचां साईं। जीअं त असां जेको आहे हीअ असांजो भाउ आहे एहसानुल्लाह बपड़ साहब, वीचारो माज़ूर बि आहे ऐं हिकिड़ो पुरअमन शहरी आहे ऐं सभिनी सॼे पाड़े खे ख़बर आहे त हीअ मुस्कुराहट वंडीड़ड़ माण्हू आहे, सभिनी खे खिलाईंदड़ ऐं जेको आहे सभिनी सां खिल भोगारो माण्हू आहे, कंहिंसां हिन जो इख़्तिलाफ़ न आहे। अॼु जेको आहे हिन जे घर जे अॻियां जेको आहे कैंप थी लॻाई वञे, हिकिड़ी जेका सरासर नाजाइज़ी आहे, कानूनी तौर ते नई कैंप लॻाइण जेको आहे उहो सरासर मना कयो वियो आहे ऐं हीअ नई कैंप लॻाइण कानूनन बि जेको आहे ग़लति आहे। त हुनजा शामियाना लॻी चुका आहिनि। असां इहो एहतजाज था करायूं त इहे जेका नई कैंप लॻाइण आहे इनखे हटायो वञे ऐं जेको आहे शहरी हुजण जे नियत सां सभिनी जेको आहे माहौल खे दुरुस्त कयो वञे ऐं पुरअमन असांजो एहतजाज आहे, इहे एहतजाज असांजो रिकॉर्ड कयो वञे ऐं असीं सभिनी बि जेके बि आला उहिदेदार आहिनि सभिनी खे इहा अपील कयूं था त असांजे हिन एहतजाज ते अमल कयो वञे ऐं हिन नई कैंप खे हटायो वञे। जीअं त असांजो जमायती भाउ आहे, हिन जे घर जे अॻियां नई कैंप लॻाई थी वञे तशदुद वारा, जंहिं जे करे हिन भाउ खे इतराज़ आहे ऐं असांखे बि इतराज़ आहे। तो नई कैंप न लॻाई वञे ऐं इंतिशार पैदा थींदो, तंहिं करे असां आला अमलदारनि खे अर्ज़ु था कयूं पुरअमन त असांजो मसइलो हल कयो वञे ऐं इहो पंहिंजो नई कैंप न लॻाई वञे।